अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मया ग़ज़ाला अबरो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कुछ देर में इस्लामाबाद खां कराची पहुंची रहा है। वज़ीर आज़म सां गॾु वफ़द में शाहिद खाकान अब्बासी, मरियम औरंगज़ेब, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿिया अॻवान शामिल। वज़ीर आज़म क़ाइद आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरींदो। शहबाज शरीफ बाद में CM हाउस वेंदो, जिते वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह सां मुलाक़ात कंदो। वॾो वज़ीर वज़ीर आज़म खे सिंध जी माली बजट समेत मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ MQM क़यादत सां मुलाक़ात लाइ बहादुराबाद पिणु वेंदो। नून लीग सदर शहबाज शरीफ की हाज़िरी खां छूट वारी दरख्वास्त मंजूर। लाहौर की एहतसाब अदालत में शहबाज शरीफ खिलाफ 3 रेफरेंसिस की ॿुधणी। हमज़ा शहबाज अदालत में पेश थी हाज़िरी मुकम्मल कराई। अदालत केस की ॿुधणी 28 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट शहबाज गिल और शहजाद अकबर जा नाला एस्टाब्लिश्ड मां कढण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत जो चवणु आहे त FIA कॾहिं खां एतिरो आज़ाद थी वियो आहे जो हुकूमती माण्हुनि खिलाफ़ इंक्वायरी शुरू करे। FIA जे कंडक्ट खे 2 सालनि खां ऑब्ज़र्व करे रहिया आहियूं। एस्टाब्लिश्ड में नाला शामिल करण लाइ कहिड़ो कानून मौजूदु आहे? पंहिंजे कंडक्ट सां पंहिंजो पाण खे शर्मिंदा न करे। FIA सम्झी वठे त हीउ तरीक़ो पुराणो थी चुको आहे। नाज़िम जोखियो क़त्ल केस में नामज़द PPMA ने ॼाम अब्दुल करीम ऐं संदसि भाउ ॼाम अवैस समेत 8 जवाबदारनि जा नाला ख़ारिज। कराची की अदालत में जांच ऑफिसर सिराज लाशारी केस जो चालान पेश कयो। नाला ख़ारिज करण बाबति आगाही। जांच ऑफिसर जो चवणु आहे त केस में रुगो 3 जवाबदारनि मेराज, हैदर ऐं नियास जा नाला शामिल कया विया आहिनि।